नाज़िनवा खे कंदकोट मां अपडेट कंदालू। ॻोठ बाऊ सब्ज़ोई में सब्ज़ोई बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। लठियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में मोहब्बत, ख़ादिम, नादिर, नवाब ऐं हुज़ूर बख्श शामिल आहिनि, जॾहिं त मोहब्बत सब्ज़ोई खे ॻणती जोगी हालत में लाड़काणे मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, अवांखे अपडेट कंदालू। कंदकोट मां ॻोठ बाहू सब्ज़ोई में सब्ज़ोई बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। लठियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कंदकोट मां अहमद अली मुगल खां। जी अहमद, आगाह कजो। ॻोठ बाऊ सब्ज़ोई में सब्ज़ोई कबीले सां तालुक़ रखंदड़ ॿिनि धुरनि में ॿारनि जी ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। जहिड़े दौरान ॿिन्हिनि धुरनि जे माण्हुनि हिक ॿिए जे मथां लठनि जो लठियूं लॻण करे 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोहब्बत, ख़ादिम, नादिर ऐं नवाब हुज़ूर बख्श शामिल आहिनि। इस्पताल इंतज़ामिया मूजिबि ज़ख़्मियुनि मां मोहब्बत ज़ख़्मी खे ॻणती जोगी हालत में लाड़काणे मुंतक़िल करे वियो, जॾहिं त वाक़िए जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। जी वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।